नाज़रीन, खोड़ा में सरमस्त जमायत पारां बोर मुतासिरनि जे लाइ फ्री मेडिकल कैंप लगाई वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे इक़बाल अबड़ो। खोड़ा में बरसाती ऐं सिमन नाले जे गंदे पाणी जे करे पैदा थियल मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि फ़िलाई इदारनि पारां मेडिकल कैंप हणण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां सरमस्त जमायत पारां मियां फ़िदा हुसैन हुजण जे बैठक ते फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जिते ॿिनि लेडी डॉक्टरनि समेत 4 डॉक्टरनि मरीज़नि जी तपास करे 1200 खां वधीक मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। इन मौक़े ते डॉक्टरनि ऐं मरीज़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति ऐं ॿोॾि सबबि मलेरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ीअ जी बीमारियुनि शहरनि खे सख़्तु मुतासिर कयो आहे। थेरेपी सां इहो कैंप लॻाई वई आहे हिते मियां उस्मान जन वटि, ऐं असां वटि मोस्टली जेके आहिनि मुदे जे तप जा ऐं मलेरिया जा ऐं चमड़ीअ जा मरीज़ तमामु घणा आहिनि। ओपीडी तक़रीबन असांजे अंदाज़े मुताबिक़ 1500 खनि थी चुकी आहे। 3 लेडी डॉक्टर हुयूं, 2 जेको आहे मेल डॉक्टर हुआ। हिते जेके पेशेंट आहिनि ज़्यादातर बुखार, दस्त, ख़ारिश ऐं इन तकलीफ़ जा आहिनि। ऐं ॿियो जेका दवा आहे असां वटि न साईं जेका आंदी आहे तक़रीबन मल्टीनेशनल रेंज आहे सॼी, ऐं मुकमिल A to Z जेका रेंज आहे उहा सॼी हिते आहे। माना असां वटि पेशेंट हिन महिल तक़रीबन असां 1200 पेशेंट हिते ॾिसी चुका आहियूं अॼोकी तारीख़ में। सुबुह खां वठी जेको ओपीडी हले थी पई। असां सरमस्त जमायत खोड़ा जे तरफ़ां कैंप लगाई आहे। इन में असांजे दोस्तनि जो वॾो सहकार आहे। कुछ कराची में आहिनि, कुछ असांजा पंहिंजे फैमिली जा जेके मेंबर आहिनि उन्हनि में हिननि असां सां मदद कई आहे। हीअ कैंप इन करे हणाई आहे जो असांजी जेकी मेन हॉस्पिटल आहे पाणीअ जे करे बंदि आहे। वॾो मसइलो थी वियो, जेके माण्हू ॿोॾि जे करे लॾे आया उन्हनि जे करे बीमारियूं मलेरिया, पेट जो डायरिया इहे वधी वियूं। इन करे असांजा जेके महिला आहिनि, सूमरा महिला आहिनि, गिलाल महिला, खिलजी महिला, मला महिला, पोयां असांजे उजड़नि जो आहे, म्यांजनि जो महिलो आहे, आखूंदनि जो महिलो आहे, यानी कि शहर पूरे खे असां हिते माना तक़रीबन हिन वक़्तु ताईं असां 1500 पेशेंट ॾिसी चुका आहिनि। असां वटि सुबुह खां 4 डॉक्टर हुया, 3 लेडी डॉक्टर हुया। डॉक्टर गुलाम नबी ख्वाजो हुयो, साईं डॉक्टर ज़ुबैर हुयो, डॉक्टर खुर्शीद शेख साहब हुया। वॾी उन्हनि जी महिरबानी आहे। क्लिनिक अलहमदुलिल्लाह सुबुह 9:30 बजे खां स्टार्ट थी आहे, 5:30 बजे ताईं हिते क्लिनिक हलंदी। डॉक्टर साईं जो वॾो असां सां महिरबानी आहे, साईं टाइम कढी असांखे ॾिनो आहे। भई शुक्रिया मियां फ़िदा साईं जी, शुक्रिया असांखे सुठियूं दवाऊं ॾिनई, असांजे पाड़े में आयो। मियां साईं जो शुक्रिया अदा कयूं। असां फ़कीर महिला खां आया आहियूं, असां उजड़ आहियूं, ऐं ॿी असांजी हेल्प कंदो आहे। असांखे जेका ज़रूरत हूंदी आहे मियां साईं फ़िदा साईं जा लख शुक्र। असांजे पाड़े में अची असांजी कैंप हणाई अथई। असांजी बीमारियूं हुयूं इलाही, असांखे दवाऊं फ्रीअ में सभु कुझु ॾिनियूं अथई। ऊचियूं दवाऊं सभु फ्रीअ में ॾिनियूं अथई। असांखे तव्हांजो शुक्रिया अदा कयूं मियां साईं जो। इन मेडिकल कैंप में शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि ऐं भरपासे जे ॻोठाणनि कैंप मां फ़ाइदो हासिलु कयो। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।